नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे तालका हेडक्वार्टर अस्पताल में सैलानी वेलफेयर एसोसिएशन पारां 2 ॾींहनि जी मुफ़्त अखियुनि जी मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद सुल्तान ऐं डॉक्टर ज़ाहिद हुसैन खिपरो जे कुंड कुर्छ मां आयल मरीज़नि जे अखियुनि जो मुआइनो करे खेनि दुआऊं ॾिनियूं ऐं अखियुनि जे नूर खां महरूम औरतनि ऐं मर्दनि जे अखियुनि जा ऑपरेशन कया। मुफ़्त कैंप 2 ॾींहं ताईं जारी रहंदी। 5 महीननि खां पोइ वाणी पुरुष जा हाणे स्टार्ट करियूं था, पोइ दवा अची 50 लख जी दवाई। पोस्टिंग जो मसइलो आहे, थोरो पोस्टिंग जो मसइलो हल थी वञे। हींअर MS जी सीट वैकेंट आहे, त हीअ पोस्ट फिल थी वञे पोइ वठी रहिया आहियूं। DC साहिब खे बि असां हिन ऑनबोर्ड वरितो आहे। DC साहिब रिक्वेस्ट कई आहे त असांखे हिते वधि खां वधि फैसिलिटियूं ॾिनियूं वञनि, छो जो हिते जी जेका आवाम आहे उहा तक़रीबन परे परे खां हिते ईंदी आहे, थर खां ईंदी आहे, अचे थर खां। ऐं इहो ग़रीब गुरबा आहिनि जेके परे वञी कोन था सघनि, उन्हनि खे असां कोशिशि इहा कंदा आहियूं त हिते वधि खां वधि फैसिलिटेट कयूं ऐं तमामु जल्द इंशाल्लाह जेके भी मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि उहे प्रोवाइड कंदासीं। मेरा मोहम्मद फुरकान है और हम लोग सैलानी वेलफेयर से आए हुए हैं, जो कि सैलानी वेलफेयर का एक मकसद है दुखी दिलों का सहारा। और हम अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर खिपरों में कैंप लगा हुआ है सैलानी वेलफेयर की तरफ से, जिसमें तकरीबन 250 से ज़्यादा मरीज़ों का चेकअप हो चुका है और 50 से ज़्यादा की सर्जरी की अभी यहाँ निकल चुकी है, जो कि आप देख सकते हैं। यहाँ पर अभी OPDs भी चल रही हैं और ऑपरेशन भी हो रहे हैं, और ऑपरेशन के साथ साथ मरीज़ों को मुफ्त दवाएँ भी दी जा रही है, जिसमें लेंस वगैरह भी हम साथ साथ लगा रहे हैं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।